नाज़रीन, सन में कुर्बानी जे जानवरनि जो विकिरो जारी आहे, पर सहूलियतनि जे खोट जूं शिकायतूं आहिनि। ॾिसूं था मुख़्तियार लाशारीअ जी ही रिपोर्ट। पिड़ी लाथा पिड़ी में मज़ो न आहे ऐं हिते जेतिरो सहूलियत बि न आहे। पिड़ी में पाणी बि सहूलियत न आहे। माल बस मजबूर हालत वारा वठण था, बाक़ी जेको कोन था वठनि। सहूलियात के हिसाब से देखा जाए तो इधर कोई सहूलियात नहीं। छोटा शहर के हिसाब से बहुत अच्छी पीढ़ी है। हमने अभी बड़े जानवर लिए हैं, दो बहुत जबरदस्त मिल गए। एसओपीज के हवाले से देखा जाए तो कोई एसओपीज नहीं है इधर, कोई किसी किस्म की सहूलियात एसओपीज कुछ भी नहीं है इधर। गर्मी के हिसाब से थोड़ी बहुत सहूलत होनी चाहिए थी, वो भी किसी चीज का ख्याल नहीं। लेकिन थोड़ी बहुत सहूलत हो जाए, टेंट लग जाए तो बंदे को आने वाले को आसानी हो जाती है। अगे 17-18 में बिरंदो छेलो वठंदा, हींअर 40,000 खां 42,000 छेलो मिली रहियो आहे ऐं हींअर माल जी तमामु घणी खोट जे करे तमामु घणो रेट वधी वियो आहे। न पाणी जी सहूलियत आहे, न को शामियानो आहे, न को छांव को माल खे सहूलियत का बि कोन्हे किथे। इंतिज़ामिया खे भराए महिरबानी इंतिज़ामिया खे चऊं था त हिते असांखे सहूलियत मुहैया कई वञे। हिते एसओपी ते को बि अमल न थी रहियो आहे। छेला ॾाढा महांगा आहिनि, जंहिंमें मणार छेला आहिनि 50-60,000 रुपया वञनि सुहिणा साईं। ॾाढी पिड़ी तेज़ आहे, पूरो साल महिनत था कनि। अन्न चणा सचा गिह ॾाढा खाराईंदा, महांगा आहिनि इन करे। टाउन कमेटी जे तरफ़ां को बि शेड वग़ैरह हिते न आहे ऐं महांगाई चोट आहे। ग़रीब माण्हू रुगो पुछी रेट वापसि वञनि था। तव्हां हिते मौजूदु वापारनि जो ऐं ख़रीदार माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त हिते का बि सहूलियत बुनियादी सहूलियत न आहे। न हिते टेंट लॻायो वियो आहे, न हिते एसओपी जी सहूलियत मौजूदु आहे। हिते जेको आहे को बि अमल न पियो थिए। हुननि गुज़ारिश कई हिते जेको आहे असांखे टेंट वग़ैरह मुहैया करे असांखे गर्मी खां बचायो वञे। कैमरामैन अब्दुल हमीद सां गॾु मुख़्तियार अली लाशारी, मेरा टीवी सन।